अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम मुआज़बो सां गॾु मां तव्हांजी मेज़बान साइमा वाहब। नाज़रीन, जीअं त तव्हांखे प्रोग्राम जे फॉर्मेट जी ख़बर आहे त प्रोग्राम जे ज़रिए मजमूई तौर ते सिंध सरकार जा जेके खाता आहिनि उन में कंहिं बि हवाले सां अगरि तव्हांखे का शिकायत आहे त प्रोग्राम में तव्हां लाइव कॉल करे पंहिंजा मसइला असां सां शेयर करे सघो था। जीअं तव्हां ख़बर आहे असांजे प्रोग्राम में हाजी मुज़फ़र शुजरा साहब हूंदा आहिनि जेके तव्हांजा मसइला ॿुधी करे बर वक़्तु उन ते एक्शन खणी करे उनखे हल करण जी कोशिशि कंदा आहिनि। नाज़रीन, अचो पंहिंजे प्रोग्राम सिलसिले खे अॻिते वधायूं ऐं हाजी साहब तव्हांखे भलीकार चवंदासीं प्रोग्राम में। हाजी साहब ठीकु आहियो तव्हां? अल्लाह जा करम सब खैर। हाजी साहब, गुज़िरियल हफ़्ते में जेके लाइव कॉल्स जे ज़रिए जेके मसइला असां सां माण्हुनि शेयर कया उन्हनि खे किथे तव्हां ॿुधायो? मूंसां ॻाल्हाईंदा आहियूं असां, मुंहिंजो कमु इहो आहे त हितां पहिरियों त हिननि जो नंबर हितां वठी वेंदा आहियूं, पोइ हुन खां पोइ हुतां वरी ॿीहर कॉल करे हुन खां पुछंदा भई कहिड़ो मसइलो आहे तव्हांजो। जेके जेके लाॻापियल ऑफिसर हूंदा आहिनि पोइ हुनखे कॉल करे हुनखे चवंदा हीउ मसइलो आहे, हीउ हल कयो। पोइ कनि खे ईअं थींदो आहे की वरी ईअं हूंदो आहे डी सी खे चवणो हूंदो आहे त डी सी खे चई छॾींदा आहियूं, पोइ माण्हू हुन वटि वेंदा आहिनि। हाजी साहब कंटिन्यू कयूं था, कॉलर आहे लाइन ते। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा पंहिंजो नालो ॿुधाइजो पहिरीं। हाजी दुर्ममन सुमरो, ज़िलो कंबर शताबकोट। जी अदा, मसइलो ॿुधाइजो पंहिंजो। मसइलो इहो त असांजे शहर में तमामु बदअमनी बि आहे, उन खां बाद नशो, इहे जेके बि शयूं आहिनि। मां एसएचओ खे बि चयो, अॻ में डीएसपी रही चुका आहिनि, उनखे बि चयो, साॻियो ई मसइलो हले थो पियो। ॿियो त रोड रस्ता जेके बि सभु ख़राबु। असांखे इहे भाई साहब खे अर्ज़ु कयूं था त महिरबानी करे केतिरनि ई ॻोठनि शहरनि में छापा लॻाइनि, पर हिते असां वटि कुझु बि नथो थिए। असां बि पीपुल्स पार्टी जा आहियूं, वॾा जीअल आहियूं वधि में वधि। मां थो चवां त 65 साल मुंहिंजी उमिरि आहे। मां जॾहिं भुट्टे साहब जी इलेक्शन थी त साईं मां तलवार ठाही, निशान हो। उन खां पोइ मां 50 फुट तीर ठाहियो। असांखे ई परे करे छॾियो अथऊं। असां रुॻो शिकायत था कयूं त ॿिए लाइ छा हले थो हिते अशर। न न अदा दुर्मत, तूं परवाह न कर। मां इंशाअल्लाह ताला हाणे 2-3 ॾींहंनि में असांजी हुकूमत जो थोरो मसइलो आहे, इहो थी वञे। पाणी जो मसइलो आहे, पाणी जो मसइलो आहे। 7 मिंट साईं पाणी ॾियनि था। पाणी कहिड़ो, पीअण जो या हुन जो? पीअण जो साईं, पीअण जो पाणी असांखे खपे। अच्छा ठीकु आहे दुर्मत। ॿियो गैस जेको हाणे ॾिसो गैस लोड शेडिंग थी वई। अच्छा दुर्मत साहब, तव्हांजा मसइला जेके बि उहे साईं ॿुधी वरिता आहिनि, कोशिशि कंदासीं त बर वक़्तु इन ते क़दम खणी करे तव्हांजा मसइला हल कयूं। सर, इहो जेको मसइलो आहे लोड शेडिंग, करप्शन जी ऐं ॿी जेका ॻाल्हि खे तूं पुराणा वर्कर रहिया आहिनि तव्हां सां, तव्हांजी पार्टी सां रिलेटेड रहिया आहिनि, उन्हनि जी वाहर चवनि था नथा कनि पीपल्स पार्टी जा अॻवान। न ईअं न, हाणे सभु शइ जेकर आहे उहे चवनि था त हिकदमि गवर्नमेंट करे ॾे। गवर्नमेंट कोशिशि करे पई त ठाहे ॾे हर शइ हर कंहिं माण्हू खे। पर साईं जी हिकिड़े हिन में साई में 2-3 मसइला ॿुधाया अथई। 2-3 खां 5-6 मसइला ॿुधाया आहिनि। हुन चयो त मंशात हले थी पई, बदअमनी आहे, रोड रस्ता ख़राबु आहिनि, पाणी कोन्हे, गैस कोन्हे, बिजली कोन्हे। हाणे इहे 6-7 मसइला थी विया। बिजली ऐं गैस जो मसइलो वफ़ाक़ी मसइलो आहे। उनखे मां हमेशह ख़त लिखी छॾींदो आहियां त जन एरिया में मिसाल जीअं गैस जी लोड शेडिंग आहे, तीअं सुभाणे हुनखे गैस वारनि खे ख़त लिखी छॾींदुसि, हुते कंबर शताबकोट कोट वारनि खे, त हिन जो गैस जो मसइलो हल कनि। अहिड़े नमूने सां जेकॾहिं लोड शेडिंग बिजली जी आहे त उनखे लिखी छॾींदुसि। बाक़ी जेके असांजा मसइला आहिनि, जीअं हाणे चवे थो त मंशात आहे, त हुन में एसपी सां ॻाल्हाईंदासीं। एसपी खे मां थोरो टाइट कंदुसि त इंशाअल्लाह ताला मंशात जो मसइलो हल थी वेंदो। कॉल वठंदासीं। कॉल आहे लाइन ते। अस्सलाम वालेकुम, केरु आहीं किथां? अभी मां खलील अहमद शेख थो ॻाल्हायां। जी अदा। अभी मां हाजी साहब ॾे को जनवरी खां असां पंध कया आहिनि। नंबर त ॿुधाए यार, नंबर। हा जी, 0302 जी 2538 जी 792। ठीकु आहे, मसइलो ॿुधायो हाणे। 792। अभी मसइलो इहो आहे त मुंहिंजी वाद आहे यूनियन 792 जी जी ॿुधाए पंहिंजो मसइलो। हा जी, मुंहिंजी वाद आहे यूनियन पेंशन बंदि कयूं वेठा आहिनि। असां हाजी साहब खे जनवरी खां अचूं था पिया, 6 चकर कया आहिनि। अच्छा, तव्हां हाजी साहब सां मिलिया आहियो, ऑफिस विया आहियो उन्हनि जे?
क्योंकि ऑफिस में ऐसा बहुत अच्छे चक्कर लगाया मां पंहिंजी वादा माजूदात वठी आया वीचारी पूरी खे पर हाणे वो साईं डीसी के बेचारे वो वरी असिस्टेंट कमिश्नर जमाती इमारत का उन्हें जो चयो पर केस कोन ॿुधे अदा हाणे असां 4 लख रुपया असां चवंदा कोन कोन तमामु इंसान वल असां अदा ख़लील सुठो की तूं ॿुधाए छॾियो मुंहिंजे ख़्याल में त तुंहिंजो मसइलो हल थी वियो हुजे पर तूं हाणे चङ पघार तुंहिंजी आहे तुंहिंजी वालदा जी आहे पघार तुंहिंजी आहे वालदा जी आहे वालदा जी आहे इनशा ताला सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि वरी DC सां AC सां सभिनी सां ॻाल्हाईंदासीं त तोखे पघार मिले ऐं ॿियो जेको तुंहिंजो मसइलो हल थिए कोशिशि असां कयूं था तुंहिंजे मसइले हल थियण जी ठीकु आहे खलील भाउ वरी महिरबानी तव्हां कॉल करे प्रोग्राम में शामिल थिया शुजा साहब ये जेका मसला आम रिवाजी तौर ते असांखे हर ज़िले में हर जगह ते साॻिया मसला ई आहिनि तदारुक लाइ बर वक़्तु क़दम बि खणनि था पर इहो मुस्तक़िल मिज़ाजी न आहे इन्हनि मसइले खे हल करण लाइ असल में छा आहे त मां पहिरियों बि हिते TV ते चयो आहे त असां मिनिस्टर साहिबान थोरा पाण विजिलेंस जे करे कनि इहे मसइला हल थी सघनि था ॿियो MP साहिबान असां जेके आहिनि पंहिंजे पंहिंजे एरिया में जेके हर हफ़्ते खुली कचहरी रखियल माण्हुनि सां मिलनि पोइ केरु बि माण्हू हुजे पर वोट ॾिए थो नथो ॾिए उहा ॿी ॻाल्हि पर सॼी सिंध असांजी आहे पीपल्स पार्टी जी आहे त उते माण्हू खुली कचहरी जेका कंदो त माण्हुनि जा मसइला इलाही हल थींदा AC DC जेकॾहिं उहे अची खुली कचहरी में वेंदा SP वेंदो त माण्हू उन्हनि खे उन ते जेकर ख़िलाफ़ु हूंदा ॻाल्हि करे सघंदा जेकॾहिं फेवर में हूंदा त हुनजी तारीफ़ कंदा ऐं उन में मसइलो हल थी सघे हाणे सभु मसइला इहे चवनि था पिया त मथां जेके हिते सूबाई गवर्नमेंट उहा हिकदमि करे हाणे मां त ज़ाहिर आहे कोशिशि कयां पियो त सभिनी माण्हुनि जा मसइला हल थियनि पर कनि माण्हुनि जा मसइला अहिड़ा गंभीर हूंदा आहिनि जीअं हाणे हिन पाण ॿुधायो त मां AC खे बि चयुमि DC खे बि चयुमि पर पोइ छा आहे त ऑफिसर वञनि अहिड़ा उस्ताद आहिनि जो ग़रीब माण्हू वञे थो त उनखे पहिरियों त वेहानि था 4-4 कलाक 3-3 कलाक 2-2 कलाक वरी पोइ उन खां पोइ कॾहिं आहिनि कॾहिं मीटिंग ते था हलिया वञनि उन लाइ प्रॉब्लम थिए खलील अहमद जो मसइलो मुंहिंजी वालदा जी पेंशन जो मसइलो आहे ऐं छा थियो आहे त इहे जेके TMA में माण्हू घणा जो भर्ती थिया आहिनि असां लिखी ॾिनो आहे गवर्नमेंट खे त तक़रीबन 13,000 माण्हू फेक भर्ती थियल आहिनि हाणे असां पीपल्स पार्टी लाइ इहो प्रॉब्लम थी आहे त असां कॾहिं रोज़गार छॾियो कोन्हे हाणे चुप कयूं वेठा आहिस्ते आहिस्ते उन्हनि खे माण्हुनि खे हलायूं पिया त किथे जॻह ख़ाली थींदा वञे त उनखे एडजस्ट कयूं इन करे जेके पैसा उनखे TMA खे अचनि था पिया उहे वञनि था उन पघारनि जे मद में ऐं पेंशन जा पैसा मिलनि कोन था पिया ऐं पेंशन वारा बि एतिरा माण्हू थी विया आहिनि जो हिकु के ॾियनि था त 2 रहिजी था वञनि इन करे हिननि सां प्रॉब्लम थियो आहे 3-4 लख रुपया हिन ग़रीब जा फाथा पिया आहिनि पर असां त चऊं था AC खे DC खे DC चए सर में कर देता हूं अभी कर देता हूं लेकिन पोइ वरी उहे जीअं ऑफिसर कनि था पिया पंहिंजो राग त उहे कनि था पिया ऐं ग़रीबनि जो कमु कॉलर लाइन ते वठूंसि था अस्सलाम वालेकुम सुगरा कीअं आहियो ठीकु आहियो तव्हां हा बिल्कुलु ठीकु हा दी मसइलो ॿुधाइजो पंहिंजो तव्हां को हा असां बि ठीकु आहियूं मसइलो ॿुधाइजो कहिड़ो मसइलो आहे शुजा साहब सां गॾु वेठा आहिनि मुंहिंजो मसइलो त साॻियो ई आहे शुजा साहब सां त मुंहिंजो पेंशन वारो मसइलो बि हल कोन करायूं जॻह वारो मसइलो त मां विड़ी झिड़ी पाण जेको आहे हल करे छॾियो तव्हांजा 2 खून तुंहिंजे माइटनि 2 खून कया हुया हाणे उहो तुंहिंजो पर्सनल मसइलो हो ॾिसो न दी बाक़ी रहियो साथ जेकॾहिं गवर्नमेंट जी ॻाल्हि हुई त गवर्नमेंट खे असां चयोसीं भई इहो राजोनी मसइलो हूंदो आहे असां वटि ख़ासि करे शिकारपुर हा मसइलो असांजो इहो आहे मां तव्हांखे ब्रादर बि चई सघां थी न हा हा छो न दी त जेको असांजो मसइलो इहो त असांजी जॻह ते कब्ज़ो कोन हुयो असांखे वेहण कोन पायो ज़ाहिर आहे तव्हां त खून 2 माण्हुनि 2 खून कयल हुया तव्हांजे हुननि जा उहो कीअं उहो त क़ैद भली हुजे पर ज़ाहिर आहे दुश्मनी में ईअं थींदो आहे असां वटि थींदो आहे आम शिकार सुठो कयो आहे दी इहो तूं पंहिंजे लाइ सुठो कयो आहे बाक़ी हाणे मुंहिंजो पेंशन जो मसइलो आहे अगरि हल करायो त मां तव्हांखे चई सघां थी हा दी अचो इन खां में ईद खां में मां तव्हांखे इहो चयो तव्हांजो कॉल करे असां तव्हां खां पुछंदासीं पोइ दी तव्हांखे कॉल कयोसीं तव्हांखे कॉल कई हुयसि तव्हां खणो ई कोन पिया फ़ोन कॉल कई हुयसि तव्हांखे मां तव्हांखे ॿुधाए छॾियां मुंहिंजो जेको आहे न हीउ मोबाइल सेट इहो मां पंहिंजे अॻियां रखंदी आहियां जे ॾींहुं तव्हां सां ॻाल्हाईंदी आहियां उन जा 2 ॾींहं कंटिन्यू मां पाण वटि रखंदी आहियां चङो दी हाणे वरी सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि ॿीहर ठीकु आहे न सुगरा महिरबानी तव्हां कॉल कई अच्छा सुगरा शायदि तव्हां सां पुराणी कॉलर आहे तव्हां सां मसइला पहिरीं बि शेयर कया 2 दफ़ा कॉल कई आहे वीचारी इन जो मसइलो इहो त हिननि जे माइटनि पुटनि या भाइरनि 2 खून कया हुआ
हाणे ज़ाहिर आहे 2 खून कया त जंहिंजा 2 खून थिया हुआ उन्हनि माण्हुनि जी जाइ ते कब्ज़ो कयो हो। हाणे हुन में तव्हांखे ख़बर आहे असां जेका बि शिकारपुर में हिते जेकॾहिं को हथु विझंदो आहे त उन में हर को हिक ॿिए सां दुश्मनियूं थी वेंदियूं आहिनि। हाणे तव्हां सोचो कंदकोट में हिकिड़ी मेंह ते 88 खून थिया त हिते ही त 2 खून थियल आहिनि। उन ते हिनखे मां अदी खे चयुमि त तूं पाण कोशिशि कर, असां DC खे चयोसीं त अदी ईंदो त तव्हांजी मदद कयो। उन वक़्तु हिन पंहिंजे पेंशन जो मसइलो कोन ॿुधायो आहे, हाणे ॿुधायो अथई त हाणे इनशा ताला हिन जो पेंशन जो मसइलो बि हल कंदासीं। अच्छा, इन हवाले सां जीअं पूरे सिंध में हिकिड़ी लहर ॾिठी वई आहे क़बाइली झगड़नि जी, ऐं पुलिस बि ॾिठो वियो आहे त काफ़ी इन्वॉल्व रहंदी आहे इन्हनि मामलनि में, पर पुलिस खे न्यूट्रल किरदारु अदा करणु खपे इन्हनि मामलनि में घटि में घटि। पुलिस करे थी पई पर पोइ बि कंहिं न कंहिं ॻाल्हि में फासी पवंदा, छो जो पुलिस वारा बि लोकल माण्हू आहिनि। असां जेके ॾाढियूं क़ौम आहिनि हुते उन्हनि में त केतिरा ई अहिड़ा थिया आहिनि माण्हू जो पुलिस बि ॾंड चचूं भरे ॾिनियूं आहिनि। कंहिंखे गिरफ़्तार कयो हुजे त उन ते माण्हुनि खे चवंदा असां तव्हांखे मारींदासीं, पोइ उनजा फ़ैसिला थियनि था पिया, ॾंड चटियूं बि उन्हनि पुलिस भरे ॾिना आहिनि। अहिड़ा मसइला असां वटि आहिनि शिकारपुर, जेकाबाद, कंदकोट में इहे मसइला तमामु। अच्छा सर, पोएं हफ़्ते जो कीअं रहियो फीडबैक? कहिड़ा कहिड़ा मसइला तव्हां हल कया? कहिड़नि कहिड़नि माण्हुनि सां मुलाक़ात थी? असां वटि हिकिड़ो पुराणो मसइलो हो त हिकिड़ी टीचर वीचारी खे अपॉइंटमेंट कयो हुओ पैसा वठी करे। हाणे हिकु त पैसा वठी टीचर हुन अपॉइंटमेंट थी, हुनखे 3 महीने पघार मिली, हुनखां पोइ पघार कोन बंदि करे छॾियो। हाणे उहा मां वटि आई, हिकु ॿी अदी बि गॾु आयसि, 3 ॼणियूं आयूं। पोइ मां वटि अची हुन रोअणु शुरू कयो, हद खां वधीक रोअणु शुरू कयो। मां चवां ॻाल्हि कंदो या रो वेही। पोइ बहरहाल हुनखे पोइ मां डिप्टी सेक्रेटरी खे घुराए करे चयो त भई तव्हां हिन जो मदद कयो। हुनखे असां लेटर कढाए ॾिनो त जेको अणथियणो कमु हुयो हुनजो थी वियो। हुनखां पोइ हुते शहबान साहब फ़ोन कई, जंहिं चयो त डिसीज़ कोर्ट आहे मुंहिंजो। मां हुनखे चयुमि त डिसीज़ कोर्ट अॼुकल्ह चीफ मिनिस्टर साहिबु ॾेई छॾिया सॼी हिनखे पंहिंजो चीफ सेक्रेटरी खे। त अॼु आया मूं वटि, उन्हनि आया मुंहिंजे ऑफिस में, हुनखे मां चीफ सेक्रेटरी ॾे लिखी ॾिनमि। हिन खां अलावा घोटु तव्हां अची असां पीअण जो पाणी कोन हो त हुनखे SDA खे फ़ोन करे चयुमि त पाणी पहुचायो हुननि खे। DC सांगड़ खे चई छॾियो आहे त उहो हुन जा मसइला हल करे। ॿियो अब्दुरहमान कुबो सईद ख़ान मां फ़ोन कई त पुछड़ी में पाणी कोन थो अचे। मां AC लाखो साहिबु उनखे चयुमि त मां डिप्यूट कयो SDO खे त हुते पाणी पहुचाए। हुन डिप्यूट कयो आहे SDO खे, ऐं हुन जो पाणी मसइलो हल थी वियो। गुलाम नबी गबोल फ़ोन कई कराची मां, हुन चयो त असां वटि सफ़ाई कोन्हे। पोइ मां एडमिनिस्ट्रेटर कराची ईस्ट रहमतुल्लाह शेख खे फ़ोन करे चयुमि त भई हिननि जी सफ़ाई वफ़ाई कराए छॾियो। अच्छा सर, तव्हांखे इंटरप्ट कंदसि, कॉलर आहे हिकिड़ो लाइन ते। अस्सलाम वालेकुम, मंसूर आहे शिकारपुर मां। जी अदा, तव्हां पहिरीं पंहिंजो नंबर नोट कराइजो। वालेकुम सलाम, मंसूर अली प्यारोबादी, जनाब चानो चावला साहब मुजादाबाद, अली को चाहे सब ठीक है भेण? अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां पंहिंजो नंबर पहिरीं नोट कराइजो। हाँ लिखो 03355 जी 03355 जी 14 ठीकु आहे 834। ठीकु आहे। हाणे मसइलो ॿुधाइजो। छा हाल आहे मंसूर? ख़ुशि आहियां ॿिया ख़ैर? जी हुकुम आहे। असांजा दोस्त टीचर नवां आहे IBA वारनि जो मसइलो इहो आहे त पंजाब में सदर सूबे में क्लार्कनि खे ओकालनि खे सिंध में क्लार्कनि खे ग्रेड थोरो वधीक मिलिया आहिनि। हिननि जो आहे 9 ग्रेड, हुननि खे साईं थोरो ग्रेड जी महिरबानी करे ॾियो जेको आहे IBA वारा। ऐं असांजो जेको मसइलो तव्हांखे मां अॻे दफ़ा बि कयो ॿ दफ़ा, थोड़ी मेहरबानी करे और वरी मेहरबानी, मां ॾाढो ख़ुशि आहियां। वरी बि तव्हां साॻियो असांजो एरियो सां वापसि कयो आहे शिकारपुर में, तव्हां हुन ग्रुप साईं सिंध खां वरी मेहरबानी, तव्हांजी बि मेहरबानी। तव्हां ख़ुशि करे तव्हां दुआ कयूं सभई चाहियूं। मेहरबानी साईं। मंसूर भाउ, वरी महिरबानी, मेहरबानी साईं ग्रुप वरी महिरबानी। शायदि मसइलो हल थी वियो आहे, तॾहिं तव्हांखे मुबारकूं पिया ॾियनि। हिन ग़रीबी जो मसइलो जेको हुयो पहिरियों DDO कोन हुयो शिकारपुर में, उहो रखाए ॾिनो अथसि। ॿियो मसइलो हिनजो जेको उहो बि हल कयो अथसि। हाणे हीउ जेको मास्तरनि जो प्रॉब्लम ॿुधाए थो, इन लाइ मां हिनखे चयो त कराची तव्हांखे अचिणो पवंदो, छो जो उतां वेही करे हिकदमि कुझु कोन थो थिए। हेड ऑफिस हिते कराची में आहे, सेक्रेटरी डिप्टी सेक्रेटरी सभु मौजूदु आहिनि हिते कराची में। जेकॾहिं उहो ईंदा त पोइ हुनजो कमु थी वेंदो, बाक़ी न ईंदा त पोइ शिकारपुर में त जेको असांखां थी सघे थो हिननि जी मदद कयूं था पिया। पर जेकॾहिं अची वेंदा त अलाह कंदो
हिन जा जेके पैसा वैसा रातू आहिनि जा जेके इंक्रीमेंट आहिनि उहे वठी ॾींदासीं इनशाला। अच्छा शुजा साहब, 2 टे ॾींहं अॻु में मटियारी वेझो हिकिड़े ॻोठ में वबाई बीमारी जेका आहे फैलिजी वई, 117 माण्हू एडमिट कया विया हॉस्पिटल में, उन्हनि DHO खिलाफ़ एहतजाज पियो। तव्हां बर वक़्तु नोटिस वरितो, उन मामले खे किथे पहुचायो, छा थियो हुनजो? DHO सां ॻाल्हायोसीं, उहो वबाई बीमारी न हुई, असल में मानी खाइण की जाइ ते मानी खाधऊं, उहा फूड पॉइज़न थी वई हुई। 17 माण्हू न बल्कि ज़्यादा हुआ, हुन में 30-40 माण्हू एडमिट थिया हुआ ऐं हुन में मां बिल्कुलु हुनखे नोटिस वठी करे हुनखे दॿायो ऐं दॿाए करे उन्हनि खे ॿुधायमि त हुन चयो त साईं हुन में काफ़ी माण्हू जेके घर हलिया विया आहिनि, भई 5-6 माण्हू जेके अञा ताईं इस्पताल में मौजूदु आहिनि, जंहिंजी असां पर घुर लहूं पिया ऐं इंशाअल्लाह ताला उहे बि अॼु शाम या सुभाणे घर ईंदा। कॉलर वठो लाइन ते। अस्सलाम वालेकुम, केरु किथां? लाइन ड्रॉप थी वई आहे। हा, DHO जे बारे में तव्हां ॻाल्हि पई कई। DHO खे डिप्यूट कयो अथसि त अच्छा, एट अ टाइम 117 माण्हू एडमिट थिया हिक ई बीमारी में हॉस्पिटल में? उहो मानी खाधो न, फूड पॉइज़न थी वई। फूड पॉइज़न थी वई। हा, मानी खाधो, हुन में मानी पोइ चवनि पिया सिहत जूं सहूलियतूं बि न हुयूं हॉस्पिटल में, न डॉक्टर जो को अमलो ई न हुयो हुते। न उते असां जॾहिं हिननि असांखे मूंखे हिकिड़े सहाफ़ी फ़ोन कई हुई, हुन खां पोइ मां DHO कॉल करे पुछियुमि त हुन चयो त साईं असां पाण बीठा आहियूं अस्पताल में, हर शइ ॾियूं था पिया ऐं उनखे अॼु वरी ॿीहर मां पुछियोमांसि हाणे छा पोज़ीशन आहे, हुन ॿुधायो त हाणे तक़रीबन घणा माण्हू निकिरी विया आहिनि, पर 2-3 माण्हू रहियल आहिनि जेके उहे बि जल्दी इंशाअल्लाह ताला हलिया वेंदा ऐं सभु को अहिड़ी मतिलबु अहिड़ी वॾी ॻाल्हि कोन्हे जो माण्हू एतिरो वॾो हो करे। सो अॼु DHO पाण बि हुते वियो हो, DC बि वियो हो, हर माण्हू वियो हो हुते ऐं उनखे सहूलियत जेका आहे वॾाई अथसि। अच्छा, हाणे उहे रिलीफ कया विया आहिनि हॉस्पिटल? जी, उहे छॾे विया आहिनि हॉस्पिटल मां केतिरा ई माण्हू, बाक़ी कुझु रहियल आहिनि जेके उनजो इलाजु थिए पियो, इंशाअल्लाह ताला उहे बि अॼु घर हली वेंदा। अच्छा, ठीकु आहे। अच्छा, तव्हां ॿुधायो पिए जेके पोएं वीक में जेके मसइला माण्हुनि शेयर कया तव्हां? हा, त इहे जेके मसइला ॿुधाइनि था पिया त हुन में कोशिशि कयूं था। गुलाम नबी गबोल जीअं ॻाल्हि कई त असां वटि कचिरो आहे, गुलाम मुस्तफ़ा खोसे ॻाल्हि कई त लाड़काने शहर में हिकिड़े ऑफिस जो रोड ठहे थो पियो, हुनजो रोड जो उनखे थोरो चेंज कयो अथऊं, हुनजे रोड जे इंजीनियर खे कॉल करे चयो आहे त भई हिनखे चेंज न कयो, उअं ई ठाहे छॾियो। अब्दुल शकूर भुट आयो, पंहिंजो असांजे ऑफिस में आयो, हुनजो जेको बि मसइलो हुयो उते कोशिशि कई त उहो हल थी वियो। हुनजो मोहम्मद शरीफ़ रिंद हो, हुन चयो त कॉलोनी में बिजली कोन्हे। शुजरा साहब इनखे कंटिन्यू कयूं था कॉलर लाइन ते। अस्सलाम वालेकुम, केरु किथां? वालेकुम सलाम, केरु किथां पिया ॻाल्हायो? जी, मां बस्तारा थी ॻाल्हायां। किथां? नवाबशाह खां। जी अदी, मसलो ॿुधाइजो। मुंहिंजो मसलो इहो आहे त असां PP जा वर्कर आहियूं, भुट्टे साहिब खां वठी, ऐं मुंहिंजा मामा आहिनि 2 BE थियल आहे, हिकिड़े जी BA थियल आहे ऐं असांखे का बि नौकिरी न आहे मिली ऐं मुंहिंजे मामा वारनि जो बाबा नंढा हुया त गुज़ारे वियो ऐं उन्हनि खे कुझु बि न मिलियो। उन्हनि जी ज़मीन हुई उहा खपाए पढ़िया ऐं बाक़ी ज़मीन मां उन्हनि जॻह वठी, जेका उन्हनि जी जॻह आसिफ अली ज़रदारी साहिब जे सोच मुख़्तियार ज़रदारी कब्ज़ो करे वेठो आहे। अच्छा, ऐं नौकिरी मिले पई न ऐं असांखे जॻह थी मिले। अदी, तव्हां त नवाबशाह में वेठा, नवाबशाह शहर में इलाही गवर्नमेंट कमु कराया आहिनि, उते एॾियूं वॾा प्रोजेक्ट ॾिना अथऊं। उते अदी हज़रा वेठी आहे, उहा जेका माण्हुनि जा मसइला हल करे पई ऐं ॿिया बि असांजा MP साहिबान आहिनि, तव्हां जेका हुननि सां मिलंदव त तव्हांजो कमु थींदो। बाक़ी जंहिं कब्ज़ो कयो आहे त उनजो मां नोटिस काफ़ी टाइम खां शिकायत ॾियूं था, असांजो मसइलो को बि हल न थी सघियो आहे ऐं तव्हां असांजो मसइलो हल करायो। मां तव्हांजी न्याणी आहियां, मां तव्हांखे रिक्वेस्ट थी कयां त मुंहिंजे मामनि खे पंहिंजो हक़ ॾियारियो, हुननि जी जॻह मिले ऐं हुननि खे नौकिरी मिले। आदि हिन जे लाइ जॻह जे लाइ त कोशिशि कंदासीं, पर नौकिरी अञा असां ते पाबंदी आहे गवर्नमेंट ते। असां हिकिड़ी बि नौकिरी चीफ मिनिस्टर बि नथो ॾेई सघे, जॾहिं पाबंदी लहे पोइ कोशिशि कंदासीं। ठीकु आहे आदि, वरी महिरबानी तव्हां कॉल कई। इहो जेन्युइन मसइलो आहे, नौकिरियूं कोन्हनि, बेरोज़गार। नौकिरी असां ॾेई नथा सघूं न, असांजे हथ कोन्हनि, छो जो उहे मिलंदियूं आहिनि नौकिरियूं MP MLA खे। शुजरा साहब, ब्रेक जो वक़्तु आहे, वरी ॻाल्हि खे ताईं कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन, प्रोग्राम में तव्हां कॉल ज़रिए पंहिंजा मसइला शामिल करे सघो था, पर हिते वठो आहे ब्रेक। ब्रेक खां पोइ ॿीहर हाज़िर थियूं था।
वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम में तव्हांखे हिकु भेरो ॿीहर भलीकार चवंदासीं। नाज़रीन, प्रोग्राम में लाइव कॉल जे ज़रिए तव्हां पंहिंजा मसइला असां सां शेयर करे सघो था। हाजी मुज़फ़र शुजरा साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, जेके तव्हांजो कॉल रिसीव करे बर वक़्तु तव्हांजे मसइले ते एक्शन खणनि पिया। ऐं जीअं पोइ हफ़्ते बि शुजरा साहब असां सां ॻाल्हि कई पई त पोइ कुझु मसइला हल बि थिया आहिनि। शुजरा साहब खां हिन वारे सां वधीक तफ़सील वठूं था। सर, तव्हां ॻाल्हि पई की पोइ हफ़्ते बि काफ़ी मसइलनि जा मसइला तव्हां हल कया आहिनि, ऐं उन वारे सां कोई डिटेल्स हुजनि त उहे असां सां शेयर कजो। जी, हाणे ॾिसो न, माण्हू जेके हिकिड़ो इहो मंसूर ॿुधाईंदो आहे त भई मुंहिंजो मसइलो हल थियो, बाक़ी घणा माण्हू त अहिड़ा आहिनि जेके कमु थी वियो त उहो ॿुधाईंदा ई कोन असांखे। कमु न थियो उहो ज़रूरु ॿुधाईंदा त असां ॿियो दफ़ो कॉल कई आहे, टियों दफ़ो कॉल कई आहे, पर कंहिंजो कमु थिए थो त उहो ॿुधाइनि कोन था पिया। हाणे केतिरा ई फोती खाता हुया, केतिरा कब्ज़ा हुया, केतिरियूं पाणी न पहुचणु हुयो, केतिरो पीअण जो पाणी कोन हो। असां इलाही मसइला हल कया अथासीं, हद खां वधीक। तव्हां सोचो त जेकॾहिं हिकिड़े ग़रीब सां इरिगेशन जो चीफ इंजीनियर ॻाल्हाए फ़ोन ते त इन खां ॿियो छा खपे। अच्छा, कॉलर आहे ॾहरकी मां, पोइ हुन मसइले ते ॻाल्हायूं था वरी। ॾहरकी मां कॉलर आहिनि आबिद अली। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा पंहिंजो नंबर नोट कराइजो पहिरीं। 0335 ठीकु आहे, 3182 ठीकु आहे, 003। ठीकु आहे। अदा मसइलो ॿुधाइजो हाणे। मां देरकी खां हादी ॻाल्हायां थो, ज़िला घोटकी तालुको देरकी। ठीकु आहे, जेका टाउन कमेटी जा मुलाज़िम आहिनि, 8 खां 10 मुलाज़िम अॼु उन्हनि खे ॾाढी थी धरणो हई वेठा आहिनि। ना उन्हनि खे रिटायरमेंट जी टाउन कमेटी वारा ॾियनि थिया, बल्दियात वारा, ना उन खां पोइ उन्हनि खे हक़ ॾिनो वियो आहे। उहे वीचारा अॼु उन्हनि खे 8 ॾह ॾींहं गर्मी में वेठा आहिनि, तड़पनि पिया, कोई नथो अचे, न उन्हनि जी कोई ॿुधे थो। ठीकु आहे, तव्हां आबिद अली। उन खां पोइ त पंहिंजो जेका हेलो जी जी जी, ॻाल्हायो तव्हां। उन खां पोइ जेका बि माना टाउन कमेटी में मुलाज़िम आहिनि सभु करप्शन में आहिनि। टोटली माण्हू जेका बि आहे मुलाज़िम करप्शन आहे छड़ी हुनमें। ॿियो हुन खां पोइ ॿाहिरि जा माण्हू टाउन में रखिया विया आहिनि। हिकु माण्हू जा वॾेरनि जा 3-3 4-4 माण्हू रखिया विया आहिनि। घर वेठे उन्हनि खे तनख़्वाहियूं ॾियनि था, हिकिड़ी बि ड्यूटी कोन था करनि। जेका ईमानदारी ऐं सचाई सां ड्यूटी उन्हनि कई आहे, उन्हनि खे का शइ न आहे मिली। आबिद अली, ठीकु आहे वीचारा गर्मी में तड़पनि पिया। छाजे करे तड़पनि था, छा मसइलो अथनि हुननि जो? साईं गर्मी में वेठा आहिनि, उन्हनि खे रिटायरमेंट ई न मिली आहे, साल खां मथे थी विया वेठा आहिनि उहे वीचारा। रिटायर थी विया आहिनि? जी जी, पैसा न मिलिया आहिनि? न त रिटायरमेंट जी बि न मिली आहे, न उन्हनि खे हक़ बि मिलियो आहे। हक़ छा अदा, कहिड़ो हक़? हक़ छा? साईं नौकिरी वग़ैरह उन्हनि जे पुटनि खे बेरोज़गारी आहे, रोज़गार ॾिनो वञे, उन्हनि खे हक़ मिले। जेका ॿाहिरि जा माण्हू आहिनि खानपुर जा, मीरपुर जा, हिते ड्यूटी करनि था देरकी में, उन्हनि खे पघारियूं ॾियनि था। हा त हिते कोई हक़ नथो बणे। उहो ठीकु आहे, उहा तुंहिंजी ॻाल्हि सही आहे। त हिते कूड़ियूं भर्तियूं इलाही थियूं आहिनि, हिन में तक़रीबन 17,000 कूड़ियूं भर्तियूं थियूं आहिनि। हिन करे प्रॉब्लम इहो थी वियो आहे। का कमु शइ जो बि न थियो आहे, का कमु न थियो आहे। ठीकु आहे, अचे थो खाधी वञनि था, खाधियूं कोन वेंदा हूंदा। ठीकु आहे आबिद, वॾी महिरबानी, तव्हां कॉल करे पंहिंजो मसइलो ॿुधायो। सर, ॾहरकी में वाकई इहो मसइलो आहे, उते ॾह बिजली न हूंदी आहे। न, ॾहरकी त ठहियो, पर ही ॾहरकी में हिननि कॉल कई न। हा, इन त ऐं जेको इहे ॿुधाइनि पिया त टाउन कमेटी जा मुलाज़िम केतिरे वक़्त खां एहतिजाज कनि पिया। इहो प्रॉब्लम आहे, बिल्कुलु पूरे सिंध में आहे। हिकु जाइ ते 50 माण्हू वेठा आहिनि, 40 माण्हू वेठा आहिनि। इहो मसइलो आहे, बिल्कुलु 100% आहे। ऐं जेके रिटायर थियनि था उनखे रिटायरमेंट जा पैसा हिकु जाइ ते नथा ॾियनि, इन करे जो उन टाउन कमेटी जी लिमिटेड बजट हूंदी। जेका बजट आहे उहा घणो करे पघारनि में वञे थी, या वरी कुझु TMAs उहे बि मिसयूज़ कनि था हुन बजट खे। बहरहाल सुभाणे हिन सां ॻाल्हाईंदासीं आबिद अली सां, पोइ जेको मसइलो हूंदो TMA जो हूंदो हुनखे TMA वारनि खे चवंदासीं, या ॿियो को मसइलो हूंदो हुनखे चवंदासीं इंशाल्लाह। अच्छा, मूं तव्हांखां जी ब्रेक जे विच में पुछो पिए त इंस्पेक्शन टीम जेका तव्हांजी आहे, को कंप्लेंट सेल आहे तव्हांजो जिते माण्हू तव्हांखे डायरेक्ट कॉल करे तव्हांखे मसइलो ॿुधाइनि? असां फ़ोन ते मसइला कोन ॿुधा आहियूं सवाइ TV जे। अच्छा, ऐं जेके हूंदो आहे त छो जो इलाही मसइला गंभीर हूंदा आहिनि, ऐं उनखे असां चवंदा आहियूं त भई तव्हांखे जेको मसइलो आहे त अचो हलिया, ऑफिस खुली आहे। मुंहिंजी ऑफिस में अलाह जी महिरबानी सां
को ॿार पुलिस वारो कोन्हे, को ॿार कंहिंखे रोकींदो कोन्हे। ईंदा आहिनि, आराम सां वेंदा आहिनि, चांहि बि पीआईंदा आहिनि, मिठाई बि खाराईंदा आहिनि ऐं उनजा कम बि कराईंदा आहिनि। सो इहे कम ईअं हले पियो सिलसिलो। अलाह जी महिरबानी सां घणनि माण्हुनि जा कम थिया आहिनि। कुझु जेके कंस्ट्रक्शन जा कम आहिनि, जीअं रोड न आहे ठहियलु, उन लाइ ज़ाहिर आहे गवर्नमेंट पैसा जे रखंदी त उन खां पोइ रोड ठहंदो। उन में थोरी देरि थिए थी, बाक़ी थोरा मसइला जेके आहिनि उहे हल कयूं पिया इंशाल्लाह। अच्छा, घणो करे जेको अक्सर जेके कॉल्स ईंदियूं आहिनि उहा करप्शन आहे या बदअमनी आहे या लोड शेडिंग आहे या इन हवाले सां घणा करे जेके मसइला आहिनि, पर इहो हिकिड़ी सतह ते हिकिड़ो माण्हू इन पूरनि मामलनि खे कीअं थो ॾिसी सघे? तव्हांजी टीम जा जेके मेंबर्स आहिनि ओवरऑल पूरे सिंध में उहे कमु कनि पिया या उनजो तरीक़ेकार कीअं आहे? थोरो इन हवाले सां असांजो ईअं हूंदो आहे त असांजी टीम जेका आहे चीफ मिनिस्टर जी लाॻापियल टीम आहे। असांजो कमु आहे चीफ मिनिस्टर जेको असांखे इंक्वायरी ॾींदो आहे त असां हुनजी इंक्वायरी करे चीफ मिनिस्टर खे ॿुधाईंदा आहियूं। जीअं लास्ट टाइम असांजो वॾा मसइला असां चीफ मिनिस्टर साहिब खे हल करे ॾिना अथसीं। उहो असांजो बेसिकली कमु उहो आहे। असां पर उनजी खां असां आउट ऑफ पंहिंजे बाउंड्री खां वञी करे माण्हुनि सां मिलूं था पिया, माण्हुनि सां हीउ कमु कयूं था पिया। हीउ बि कमु को मज़ाक़ कोन्ह थो जेको तव्हां असां कयूं था हिते, इहो मज़ाक़ कोन्ह थो। तव्हां पंहिंजो टाइम ॾियो था, असां पाण किथां अचूं था टाइम चिड़ाए करे हिते वेहूं था। न सिर्फ़ु हिते वेहूं था बल्कि ऑफिस में वञी वरी ॿीहर फ़ोन बि कंदो आहियां। फ़ोन करे पुछंदो आहियां भई तव्हांजो कहिड़ो मसइलो आहे, मसइलो ॿुधाईंदा आहिनि। पोइ जंहिं डिपार्टमेंट जो मसइलो हूंदो आहे उन डिपार्टमेंट जे हेड खे ॻाल्हाए वरी हुननि सां ॻाल्हाए ॿीहर हुनखे ॿुधाईंदा तव्हां हेड सां मिलो वञी। कॾहिं त ॿिनि फ़ोन ते ॻाल्हाए हुन सां बि ॻाल्हाईंदो, हुन सां बि ॻाल्हाए हुन जा मसइला हल कराईंदो आहे। असांजी टीम जो मसइलो बेसिक इहो हूंदो आहे त असां वटि इंक्वायरियूं जेके चीफ मिनिस्टर साहिबु असांखे ॾींदो आहे या गवर्नर साहिबु असांखे ॾिए उहे, या चीफ सेक्रेटरी साहिबु असांखे ॾिए, उहे असां इंक्वायरी करे असां उहो करे सघंदा आहियूं। ॿियो असां वटि इंक्वायरी इम्प्लीमेंटेशन, त सॼी गवर्नमेंट जी इम्प्लीमेंटेशन जो बि सिलसिलो कंदा आहियूं असां। कॾहिं कंहिं ऑफिस में घिरी वेंदा आहियूं, वञी हाज़िरी चेक कंदा आहियूं। कंहिं ऑफिस में वञी जेकॾहिं को गैर हाज़िर हूंदा उनखे असां एब्सेंट करार ॾेई करे शुकार ॾियाराईंदा आहियूं। जीअं मां मोरे अस्पताल में वियुसि, हुते प्रॉब्लम हुया त मां 2-3 माण्हुनि खे हथकड़ी बि हणाई आहे। अहिड़े नमूने सां घणनि इलाइक़नि जो जॾहिं विज़िट कंदो आहियां त हुनजे हॉस्पिटल्स ऐं स्कूलनि खे ज़रूरु ॾिसंदो आहियां, छो जो असां बेसिक मसइला इहे आहिनि हॉस्पिटल, स्कूल ऐं TMA, टिनि खे मां चेक ज़रूरु कंदो आहियां। जिथे किथे ख़राबी हूंदियूं त उहे ख़राबी कोशिशि करे हल कंदा आहियूं। असांजा इम्प्लीमेंटेशन असां वटि जेको कलमदान आहे उहो तमामु सख़्तु आहे। असां वटि कलमदान उहो असां पूरी गवर्नमेंट खे इम्प्लीमेंट कराइण, असांजा चीफ मिनिस्टर जा जेके इंस्ट्रक्शन हूंदा आहिनि, जीअं हाणे हिते थियो त भई जेको कचिरो खणो त हुन में चीफ मिनिस्टर साहिबु हुकुम कयो, असां मां ॿिए ॾींहं ते हुननि खे DCN खे वार्निंग ॾिनमि, एडमिनिस्ट्रेटर वार्निंग ॾिनमि भई कचिरो जल्दी ॿाहिरि कढो, न त पोइ असांजी टीम तव्हांजे ख़िलाफ़ु सख़्तु एक्शन खणंदी। हुननि कोशिशि तमामु घणी कई, पर कचिरो हिन हिन ईद जे करे एतिरो जमा थी वियो। 8 ॾींहं पूरा, तव्हांखे ख़बर आहे 8 ॾींहं पूरा छुटी हुई, को ऑफिसर कोन हो, को माण्हू कोन हो कमु करण लाइ। इमरजेंसी में बि कोन अहिड़ा माण्हू कमु कोन पिया कनि, उहो कचिरो जमा थी वियो कराची में। इन करे वावेला थिए पई घणो करे। मीडिया वारा पूरो ॾेखार पिया त चीफ मिनिस्टर साहिबु कुझु नथो करे, कचिरे जा अंबार थी विया आहिनि। त कोशिशि गवर्नमेंट करे पई। कहिड़ी गवर्नमेंट चाहींदी त हुनजी मुखालफ़त थिए? असांजी पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट त हमेशह ग़रीबनि लाइ कमु करे पई न, ग़रीबनि सां साथ ॾिए पई ऐं ग़रीबनि जा कमु करे पई। तव्हां ॾिसो जेकर ॿियो को गवर्नमेंट हुजे हा त 17,000 माण्हू जेके बल्दिया में भर्ती थिया आहिनि कॾहिं कोन निकिरी वञनि हा, ऐं पुलिस में जेके भर्ती थिया उहे निकिरी वञनि हा। जेके टीचर असां भर्ती थिया आहिनि, तव्हांखे ॿुधायां टीचर में एतिरी वेसाघाती कई आहे गवर्नमेंट सां। हीअ पीपल्स पार्टी गवर्नमेंट आहे उहा चुप कई वेठी आहे, न त टीचरनि पंहिंजा पैसा 96 करोड़ रुपया, तव्हां सम्झो 96 करोड़ मां ख़ज़ाने में जमा कराया आहिनि। 96 करोड़ रुपया। इहो पहिरियों दफ़ो थियो आहे त कंहिं बि गवर्नमेंट जे माण्हू एतिरा पैसा जमा कराया आहिनि। नेब वारा जमा कराईंदा आहिनि 2 करोड़ 5 करोड़ कंहिंखे वठंदा आहिनि, उन मां परसेंटेज पंहिंजी वठंदा आहिनि। ऐं ॿियूं जेके हाणे एजेंसियूं जेके कनि थियूं उन में असां त फ़ीस बि लाइ कमु कयूं पिया, असांखे का परसेंटेज कोन मिलंदी आहे, का ॻाल्हि कोन थींदी आहे, का इंसेंटिव कोन्हे। पर असांजी छा आहे त चीफ मिनिस्टर साहिब जी असांखे फुल पावर आहे। उहो चीफ मिनिस्टर साहिबु चवंदो आहे त मुंहिंजा पावर तूं इस्तेमालु कंदो। ठीकु आहे सर, कंटिन्यू कयूं था। कॉलर आहे टंडे आदम अली ॾिनो। जी अदा पंहिंजो नंबर नोट कराइजो पहिरीं। 0300 जी 3353
243। ठीकु आहे, मसइलो छा आहे तव्हांजो? अॼु मसइलो इहो आहे साईं खे अर्ज़ु करिणो इहो आहे त पीपल्स पार्टी जे लाइ असां खोड़ कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, जेके अवार्ड सर्टिफिकेट असां वटि मौजूदु आहे। हिन साल ताईं असां बेरोज़गार रहियो साईं। छा असांजो पार्टीअ जे लाइ जेको हेतिरो कमु आहे असांजो को ग्रांट कोन्हे जो पीपल्स पार्टी जेको नुमाइंदो असांखे सपोर्ट करे? अच्छा दादा, ज़ाती तौर ते को मसइलो आहे उहो ॿुधाइजो न। आदि ज़ाती तौर ते उहे सर्टिफिकेट मूं वटि आहिनि जेके असांजी कुर्बानियूं आहिनि, उन कुर्बानियुनि जो ख़ैरु ॾेई चुका आहियूं हिननि जे लाइ। ठीकु आहे, हक़ आहे, असांजे लाइ छा कयो आहे? तव्हांखे हक़ में नौकरी खपे? अलीना छा आहे दा त बेज़ार थी पिया आहियूं। अलीना मुंहिंजो आवाज़ु अचे थो? अचे थो आवाज़ु? जी सर, जी 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 सर। तोसां ॻाल्हाईंदो सदा, पर हाणे छा आहे त एतिरियूं नौकरियूं सॼी दुनिया खे असां ॾेई कोन था सघूं। पीपल्स पार्टी त तमामु घणियूं नौकरियूं ॾिनियूं आहिनि। हाणे वरी असां हाणे वरी बैन लहंदो त पोइ तोखे मिलंदी इनशा ताला, कोशिशि कंदा। ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे, तव्हांजो नंबर नोट करे छॾियो आहे। शुजरा साहिबु तव्हां सां पाणे राब्तो कंदा। इंशाल्लाह राब्तो कंदासीं तव्हां सां। सर, तव्हांजी पार्टी जा कारकुननि जियाल आहिनि जेके हाणे न असां वटि जियल आहे या न जियल जी ॻाल्हि कोन्हे, असल में नौकरियूं आहिनि एतिरियूं कोन। ऐं हर माण्हू चए थो हिकु पासे नौकरियूं कोन्हनि, ॿिए पासे जेके हर खाते में जाली भर्तियूं ॾिसो पिया तव्हां पाण हींअर तादाद ॿुधाई, इहे ॿ मतिलबु हिकिड़ा हिक ॿिए जे अगेंस्ट मसइला आहिनि। हिकिड़े पासे नौकरियूं न आहिनि त ॿिए पासे जेके इहे ॿई मसइला कीअं हल थींदा एट ए टाइम? इहो मसइलो ईअं थियो त लास्ट टाइम जॾहिं असांजी गवर्नमेंट 2008 में शुरू थी त असांजी गवर्नमेंट नौकरियूं ॾियणु शुरू कयूं माण्हुनि खे। पोइ उन्हनि में जेके डायरेक्टर हुआ, डिप्टी डायरेक्टर हुआ, उन्हनि इहे गोभियूं हुयूं, मथे ख़बर ई कोन पई। हाणे जॾहिं माण्हुनि खे पघारूं कोन मिलियूं तॾहिं माण्हू रड़ियूं शुरू कयो त असांखे अपॉइंटमेंट मिली आहे। कल्ह बि जेका टीचर आहे उन चयो त मां 4 लख भरे पूरो पोइ नौकिरी वरिती आहे। अॼु बि हिकिड़ी अधेड़ी ॻाल्हायो असां सां, उन बि चयो त मां 7 लख रुपया ॾिना आहिनि। हाणे जे पाण माण्हू ॾियनि था पिया ईअं अॻ में, त पोइ उन्हनि जो मसइला कीअं हल सर, माण्हू छा कनि? पैसा घुरनि था, चवंदा पैसा ॾींदा था, कमु कंदासीं। ईअं ॾिसो न, माण्हू चरिया त कोन, पाण न वठनि नौकरियूं, ज़रूरु थोरी न। हाणे मिसाल नौकिरी ख़तमु थिए पोइ छा थींदो? पोइ बि त हुन मस 7 लख विया न। एतिजाज त हले पियो न, पूरे सिंध में हले पियो एतिजाज। 7 लख त हुन जो हलिया न। पोइ इहे एतिरा इहे मां वटि इलाही केसिस अचनि था पिया त असां 15 लख वरिता अथऊं, 10 लख वरिता अथऊं। सो असां त कोशिशि कयूं था हुनखे पैसा वापसि मिलनि। घणनि माण्हुनि खे पैसा वापसि कराए ॾिना अथासीं, पर पोइ इहो प्रॉब्लम ॾाढो आहे। माण्हू पाण कनि था पिया, पोइ वरी चवंदा न गवर्नमेंट असांखे सॼो कुझु करे ॾे। जॾहिं तूं पैसा ॾे पियो तॾहिं गवर्नमेंट खां पुछियो छा? पुछियो त कोन हो न असांखां। गवर्नमेंट खां पुछियो त कोन असां पैसा ॾियूं। हुन लालच में अची करे पैसा ॾिना। मास्तरनि लालच में अची, हिकिड़ो मास्तर 6 ग्रेड में लालच में अची हुन पंहिंजी पघारूं वधाए चढ़ायूं। लख लख हिकिड़ी टीचर जेका 30 लख रुपया उन खां वापसि करायासीं। 30 लख रुपया लेडी टीचर। अच्छा सर, कॉलर खे लाइन ते वठूं था। अस्सलाम वालेकुम जी अदा, कहिड़े किथां? जी मां राइल थो ॻाल्हायां हैदराबाद खां। जी अदा, पंहिंजो नंबर नोट कराइजो। जी 031 जी 3355 जी 38 जी 29। ठीकु आहे, हाणे मसइलो ॿुधाइजो पंहिंजो। जी मुंहिंजे अबू जो एजुकेशन डिपार्टमेंट में 88 में आर्डर आहे। ठीकु आहे, बायोमेट्रिक सिस्टम जी न थियो आहे त डेटा अबू जी आहे, टिक कंहिं ॿिए जी आहे। अच्छा जी त अबूनि जे लाइ कराची में वियो, सेक्रेटरीट में वियो अञा ताईं कमु न थियो आहे। अच्छा, सेक्रेटरी एजुकेशन सां राब्तो थियो आहे तव्हांजो? नालो राहिल अथनि, हैदराबाद मां। राहिल। अबू जो नालो अब्दुल मजीद। अब्दुल मजीद जे फादर जो नालो आहे राहिल। तुंहिंजो मसइलो आहे पीउ जो? तुंहिंजो मसइलो आहे पीउ जो मसइलो? मुंहिंजे अबू जो मसइलो आहे। पोइ पंहिंजे अबू खे मुंहिंजी ऑफिस में मोकिलियो त मां एडुकेशन में वेठो आहियां। अचे त पोइ उनजी सही कराए ॾींदासीं, जेका ख़राबी अथसि उहा कढाए ॾींदासीं। जी अबू रमज़ान में आयो, हुते को ज़रदारी आहे, उनखां मिलियो। अदा हाणे मासा मिले अची न, रमज़ान में असां साल थी विया प्रोग्राम कयूं था, मासा मिले अलाए कंहिंसां मिलियो ख़बर न। ठीकु आहे, तव्हां सुभाणे ॻाल्हाइजो, इंशाल्लाह तव्हांखे डेटा ॿुधाईंदुसि। चङो, ठीकु राहिल, वरी महिरबानी तव्हां कॉल करे पंहिंजो मसइलो ॿुधायो। उहो ई मसइलो ते इहो जेको बायोमेट्रिक सिस्टम में इहो डेटा जी हेर फेर थी वई आहे, इहे मसइला वाकई नोटिस में आया आहिनि त काफ़ी अहिड़ा मसइला असांखे ॿियनि ज़िलनि में बि नज़र आया आहिनि त डेटा जी जेका आहे उहा रदो बदल थी वई आहे। ॾिसो न, हेठि जेको असांजो गुरू घंटाल आहे उहो आहे ट्रेज़रर। उहो सॼियूं शयूं फेर फार करे थो छॾे पियो। पंहिंजे हुननि जा ऑफिस जा जेके माण्हू आहिनि
उहे फेरफार करे था छॾनि, क्लर्क फेरफार करे छॾनि था, जेको DO आहे उहो फेरफार करे सघे थो। हाणे उहो हुकूमत बदनाम असांजी थिए थी पई। ऐं इन्हनि माण्हुनि खे असां चयो आहे, मां पहिरियों तव्हांजे प्रोग्राम में, हाणे ॿियनि प्रोग्राम में चयो आहे त इहो पंहिंजे पंहिंजे मिनिस्टर जेके पंहिंजे पंहिंजे डिपार्टमेंट खे विजिलेंस कनि न, त इहो मसइलो हल थी सघे थो, को वॾी ॻाल्हि कोन्हे। पर तव्हांजी ॻाल्हि कई मिनिस्टर सुपरविजन कनि पंहिंजनि पंहिंजनि इलाइक़नि में, पर अकाउंटेबिलिटी त ज़रूरी आहे न, उहो तव्हांजो खातो कंदो। न इहो ॾिसो न, इहो जेकर पाण मिनिस्टर वञी करिणो पंहिंजे हुन में, असां उन्हनि ते चेक एंड बैलेंस हुजणु खपे न। चेक एंड बैलेंस मिनिस्टर पाण कंदो न, उहो मिनिस्टर करे छो नथो करे। असां उनखे पाबंद केरु बणाईंदो? मिनिस्टर पाबंद आहिनि, हेॾी अलाह साईं सर नथा कनि तॾहिं त एतिरा मसइला आहिनि। अलाह साईं ॾिसो न, 10 लख माण्हू मां पोइ हिकिड़ो मिनिस्टर ठाहे थो। मूंखे जेकर मिनिस्टर ठाहियो आहे अलाह साईं, त 10 लख माण्हू मुंहिंजे हल्के में रहनि था, उनजे बाद मूंखे मिनिस्टर ठाहियो अथई। हाणे मां त पंहिंजे हल्के में मिसाल ॻाल्हि कल्ह बि हुयुसि, टोंडी में हुयुसि, हल्को वेझो आहे, इन करे कराची में उते वञूं था, जेके हुनजा मसइला आहिनि। कल्ह बि असां रेडी जी अस्पताल में एम्बुलेंस ॾियराईसीं, इब्राहिम हैदरी जी अस्पताल में हेपेटाइटिस जो असां खोलायूं पिया, लेबोरेटरी बि आहे, उहो सॼो कमु कयूं था पिया असां उते। हिते त असां कयूं था। मां इन करे चवंदो आहियां पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे कुलीग्स खे चवंदो आहियां थोरो घणो विजिलेंस कंदा त को माण्हू धाईंदो त मूंखे मास्तरी में फलाणे माण्हू पैसा वरिता, पोइ हुन ते उहो एक्शन खणी सघंदो हिकदमि। असां त वरी चीफ मिनिस्टर खे लिखंदासीं, चीफ मिनिस्टर वरी एक्शन खणंदो, ईअं थी सघंदो। असां डायरेक्ट हुनखे कंहिंखे माण्हू खे असां टर्मिनेट नथा करे सघूं। असां लिखंदासीं चीफ मिनिस्टर खे, या असां सेक्रेटरी हेल्थ खे लिखंदासीं, या सेक्रेटरी तालीम खे लिखंदासीं, उहो एक्शन खणंदो उन ते। शुजा साहब, प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणे ते पहुची चुको आहे। ईंदड़ हफ़्ते वरी तव्हां सां गॾु वेही करे ईअं ई माण्हुनि जा मसइला हल कंदासीं। नाज़रीन, तव्हां सभिनी कॉलर्स जी वॾी महिरबानी जंहिं कॉल करे असांजे प्रोग्राम में पंहिंजा मसइला ॿुधाया। ईंदड़ हफ़्ते ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं हाजी मुज़फ़र शुजा साहब ऐं पंहिंजी मेज़बान साइमा वाह ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।